बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इंसान जॾहिं को कमु करणु लॻंदो आहे, कमु सुठो करे वेंदो आहे त पोइ चवंदो आहे त मुंहिंजो दिमाग़ु आहे। ऐं उन इंसान सां जॾहिं बि को ग़लति कमु थी वेंदो आहे त पोइ चवंदो आहे त मुंहिंजी क़िस्मत ख़राबु हुई। पोइ उहो सॼो इल्ज़ाम क़िस्मत थिए थो ॾिए। काफ़ी साल पहिरियां मां पंहिंजे ॻोठ खां मोटरसाइकिल ते निकितोसि। ॾींहुं बि थोरो गरम हुयो। स्टॉप ते पहुतुसि त हिकिड़े शख़्स मूंखे हथु ॾिनो, इशारो कयईं त मूंखे खयूं हल। मां गाॾी खे ब्रेक ॾिनो, उहो मुंहिंजी गाॾी ते चढ़ियो। कुझु ई क़दम अॻिते हलियासीं, थोरो टाइम ई अॻिते हलियासीं त मुंहिंजी गाॾी पंचर थी पई। गाॾी पंचर थी पई, मां सोचियो त किलोमीटर खनि अॻिते पंधु बि आहे, पंचर वारो आहे अॻिते। हीउ पोइ हिते ॾिसणु लॻो, चए पियो यार मूंखे तकड़ आहे, मां वेंदुसि का सवारी ॾिसां। मां चयो थोरो पंधु आहे, गॾु हलूं था, गाॾीअ खे छिके उते पहुचायूं था, पोइ हलिया था हलूं, 10 मिंट त लॻंदा। चए पियो न यार मूंखे तकड़ आहे। मां चयो तुंहिंजी मर्ज़ी। पोयां ॾिठईं त हिकिड़ी बस पई अचे, उन बस ते उहो शख़्स चढ़ियो। तेसीं ताईं मां बि गाॾीअ जे मथां चढ़ी, मूं चयो हाणे ॾींहुं गरम आहे या टूप ख़तमु थिए ख़ैरु आहे, पर मां त कंहिं तरीक़े सां वञी पहुचां। मां उते पहुतुसि, गाॾी जो पंचर गंढरायो। हिकु दिलि सोचियो त शहर वञा या हितां ई मोटां, छो जो ॾींहुं तमामु गरम थी चुको हो, ऊन्हारो हुजे। वरी सोचियुमि त भला निकितो बि आहियां, अधु पंध खां मथे पंधु बि थी चुको आहे, भला वञा थो शहर। ऐं मां शहर निकिरी पियुसि। रस्ते ते आयुमि त ॾाढी रश हुई। उहा बस जेका आहे न उहा कल्टी थियल हुई, जंहिं बस ते उहो शख़्स चढ़ियो हो। काफ़ी माण्हू ज़ख़्मी हुया, रोड ते रत हुई, नंढड़ा ॿार, मासूम, औरतूं, मर्द सभु ज़ख़्मी हुया। के गॾ गाॾनि ते ज़ख़्मियुनि खे खणनि पिया, के चिंची ते, के रक्शे ते, के मोटरसाइकिल ते, सभु अस्पताल। मां बि सोचियो त यार अलाह माफ़ी ॾिए, हे त वॾो कमु ख़राबु थी वियो। हिकिड़े मेंह सां बस टकरायो, मेंह जे मथां बस चढ़ी वई, बस कल्टी थी पई। मां वियुसि सिधो हॉस्पिटल। मां चयो ॾिसां मथां को असांजे इलाइक़े जो बि हुजे, को ओड़े पाड़े जो हुजे त पोयनि खे माण्हू इतला करे। अस्पताल वियुसि, तमामु घणी रश हुई, बेड उते हुया एॾा कोन, माण्हुनि खे हेठि फर्श ते ई सुम्हारे उते ड्रिपूं पिया लॻाइनि। मां ॾिठो त उहो मूं वारो हमराह जेको मूंसां गॾु मोटरसाइकिल ते चढ़ियो आयो, वरी मूंखे छॾे वरी बस ते चढ़ियो, उन जी ॼंघ खे डॉक्टर पटी थो वेड़े। पुछियोमांसि छा हाल वाल आहे? चए पियो यार ॼंघ भॼी पई, मुंहिंजी क़िस्मत में इहो लिखियलु हुयो। बहरहाल दोस्तों, काफ़ी टाइम उन वीचारे ॼंघ जो इलाजु करायो। उहो शख़्स गोड़ीअ ते पहुची वियो, बेसाखी खां सवाइ हली न पियो सघे। किसो घणो आहे, पर हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि असां खां सुठो कमु थींदो आहे त असां फ़ौरन चवंदा आहियूं त इहो मुंहिंजो दिमाग़ु हुयो ऐं मां कयो। जॾहिं असां सां ग़लति थी वेंदो आहे पोइ असां इल्ज़ाम ॾींदा आहियूं क़िस्मत ते। पर जे अगरि सुठो बि थिए थो चऊं त क़िस्मत कयो, जे बुरो बि थिए थो त चऊं क़िस्मत कयो, या जे सुठो थियो त पोइ चऊं त असांजो दिमाग़ु हुयो, जे बुरो थियो त क़िस्मत। दोस्तो, इहो आहे हिकिड़ो सच। अगरि असां सां ग़लति थिए त असां चऊं त असां सां क़िस्मत कई। अगरि असां सां सुठो थिए पोइ बि ईअं ई चवे त हीअ मुंहिंजी क़िस्मत हुई, क़िस्मत में मुंहिंजे लाइ चङाई लिखियलु हुई। जे अगरि बुराईअ खे चवे थो त बुराई मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हुई, चङाई नाले बि चवे त मुंहिंजे क़िस्मत में लिखियलु हुई। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो फेसबुक ऐं यूट्यूब चैनल शहज़ाद उमरानी ऑफिशियल खे सब्सक्राइब ऐं फॉलो कंदा त जीअं मुंहिंजो अपलोड थियल हर वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।